अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सदकती ऑप्शनल चैनल। सबके पहिरीं चैनल खे सब्सक्राइब कजो। अचूं था पंहिंजी पॉइंट ते, त जीअं त हींअर वक़्तु हली रहियो आहे स्वेरनि जी वस्ती ड्रामो तमामु सिंध टीवी ते, ऐं उनखे तमामु बहितरीनु मौट मिल रही आहे। ये असांजे नए शूटिंग हले पई। नवां अदाकार अहिड़नि बिलावल खोखर ऐं अब्बास गुलोडाणू, बिलावल खोखर ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट रूबी अली बि मैदान में अची वई आहे। रूबी अली बि तमामु बहितरीनु आहे ऐं उहा पंहिंजे ड्रामे जी वेरनि जी वस्ती में अचे पई। उनखां बाद में असद कुरैशी बि असांजे प्रोग्राम में वेरनि जी वस्ती में तमामु धमाकेदार अचे पियो। अब्बास गुलोडाणू बि अचे पियो पंहिंजे किरदार सां गॾु, ऐं तमामु बहितरीनु किरदार सां गॾु। उनखां बाद में असांजो इरफान शेख आहे, उहो बि दमादम सां अची रहियो आहे। असांजे ज़बरदस्त एंट्री थी रही आहे ऐं ज़ाहिद सिद्दीकी मैदान में लथल आहे ऐं उहो पंहिंजो किरदारु खणी अचे पियो। उनखां बाद में सता नुनाणो मैदान में लथल आहे ऐं कालू बि लथल आहे। उनखां बाद में सुठी रिकॉर्डिंग हली रही आहे ऐं थाणे जे माना इंचार्ज सता नुनाणू, ज़ाहिद सिद्दीकी, ऐं उनखां पोइ जेको सो अचे पियो नओं जेको तव्हांजे ॾिठो हूंदो त खानू खारबास, ऐं जेको नओं आर्टिस्ट आहे जेको खूनी माण्हू, उहो बि तव्हांजे ॾिसी रहिया आहियो। हथ में कात आहे, तमामु बहितरीनु सां ऐं उनखां पोइ में अहमद अली शेख बि धमाकेदार अची रहियो आहे। उनजी एंट्री थी चुकी आहे वेरनि जी वस्ती में ऐं तमामु तेज़ी सां रिकॉर्डिंग हली रही आहे। ऐं हीअ रिकॉर्डिंग में जेको बि जॉइन करणु चाहे थो कमु करे सघे थो। रिकॉर्डिंग तमामु बहितरीनु हली रही आहे। उनखां बाद में ही नवां अदाकार एड कया विया आहिनि। बंगले में रिकॉर्डिंग थी रही आहे। थाणो आहे, हिन में नवां अदाकार डेली पेज ते ईंदा रहंदा। ऐं जेको बि दोस्त जॉइन करणु चाहे त उहो सभ खां पहिरीं चैनल खे सब्सक्राइब करे ऐं उनखां बाद में असांखे लाइक ऐं फॉलो कमेंट लाज़मी करे, जीअं वीडियो खे शेयर करे ख़बर पइजी वञे। हीअ असांजी नई रिकॉर्डिंग आहे, जल्दी जॉइन कयोसि ऐं सब्सक्राइब करे कमेंट कयो, जी ख़बर पए दोस्त कहिड़ा जॉइन करणु चाहिनि।